कश्मीर हाइड्रो यूनियन गुडू जे सॾ ते जेनको 2 जे मुलाज़िमनि CEO जे रिहाइशगाह जो घेरो कयो। जेनको 2 जे समें मुलाज़िमनि जो एहतजाज मुज़ाहिरो CEO न जे नाअहलीअ ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी। घरनि जे दरवाज़े ते टायरनि खे बाहि ॾेई धरणो हयो ऐं हाइड्रो यूनियन गुडू जे सॾ ते जेनको 2 जे मुलाज़िमनि CEO जे रिहाइशगाह जो घेरो कयो। रीजनल चेयरमैन ADC मस्तोई चीफ इंजीनियर गुडू थर्मल खे डाहण न पर हलाइण आयो आहे। मुलाज़िमनि जी पघार 40,000 आहे। 5 लख जो बिल मोकिले छॾियो। मुलाज़िमनि खे कॾहिं बिना जवाज़ बरतरफ़ कयो वेंदो आहे त कॾहिं बदिली। गुडू थर्मल जे मुलाज़िमनि जी सिहत जी सहूलियत बि AD मस्तोई खसे वरिती। जेसिताईं मुलाज़िमनि जा मसइला हल न थींदा तेसिताईं एहतजाज जारी रहंदो। AD मस्तोई रीजनल चेयरमैन हाइड्रो यूनियन। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।